जेकर तू असा नेक ना आहियूं तो मुआशरो सही न थींदो, ये माहौल सही न थींदो। कत्ल थींदा, झेड़ा थींदा, बुग़्ज़ थींदा, तकब्बुर थींदी, नफ़रतूं थींदियूं, बेबरकती थींदी, हर बुराई थींदी, मुआशरो सही न थींदो। मुआशरो सही हुजण माना ता असांजो नेक थी वञण तो मुआशरो पाणे सही थींदो। पर मुआशरो सही की थे जे तव्हां सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियो, इन सां मुआशरो सही थींदो। हेॾो जलसो, हेॾो ख़र्च, घर भी छॾिया आहियूं, कम भी छॾिया आहियूं, वेठा आहियूं। कुछ दोस्त अहिड़े तरीक़े सां वेठा आहिनि त मौलाना छा थो चवे, असां समझूं। कुछ ईअं वेठा आहिनि ॼण त कंहिं इंतज़ार में वेठा आहिनि, या को ॿियो साथी अचणो अथनि उन में कम था, या इन इंतज़ार में आहे त मां आयो आहियां मौलवी साहबनि खे ॾिसण ते हिन खे त ॾिठो हाणे इहो जान छॾे ॿियो अचे, आहिनि कंहिं इंतज़ार में। हीअ त तव्हां असांजो हाल आहे। मुआशरे जो इस्लाह तव्हां असां सभु सही तॾहिं थींदासीं जेकी अल्लाह दुनिया जे अंदरि नमूना मोकिलिया आहिनि उन नमूननि मुताबिक़ असां थी वञूं, पोइ मुआशरो सही थींदो। अब नमूनो समझो था, अदाई कपड़ा पाए आया वो दर्जी साहब हिन नमूने ते ठाए जाए, ॾिस त सही बाबा, ये चवंदा न दर्जी नमूनो हूंदो आहे ॾिसण वारी शइ, हिक त शइ ॿुधी से वो नमूनो न आहे। नमूनो थियो आहे जेको अखियुनि सां मुशाहिदे में ॾिसण में अचे। वेंदासीं त बाबा चांवर खपे न, वो छा कंदो, फौरन ही बंबू हणंदो उन कटे मां कढी के अब ही चांवर जी ॾिस बाबा सुपर कर्नल। पर हूंदो असां जहिड़ो मौलवी सादो तो चवंदो वाह वाह सही आहे, ठीकु आहे। तव्हां जहिड़ो को होशियार हूंदो चवंदो रड़े चरिया हिन में त एरी जा दाणा आहिनि, ही किथे आहे सुपिया। पर जे सही कढी ॾिनईस पोइ चई हाणे भाई ही थी सैंपल, ही थी नमूनो, हाणे इहो खणी वञ, हाणे मां तोरे सुभाणे परी माल मोकिलियां त तूं ॾिस, उन जहिड़ो आहे त लहराए जाए, उन जहिड़ो न हुजे त बाबा तूं वापसि कजाए। अब ईअं आहे कर न आहे, पर जे ॾेखारीं हिकिड़ो नमूनो आहे त माल पहुतुस ॿियो नमूनो त वापसि ॾेखारी हिकु वरी मोकिली ॿियो। तो असां नेक तॾहिं थींदासीं जॾहिं नेकाई जो, नेक माण्हू जो नमूनो ॻोल्हियूं, उन वांगुरु असां थियूं। सिर्फ़ नेक बणजण जो हिकिड़ो इहो ई रस्तो अथव। अब अल्लाह जो कुरान अरबी में आहे न, ॻाल्हायो थोरो, सभु ॻाल्हायो, अरबी में आहे। कुरान जेको पहिरां नाज़िल थियो वो काथे, मक्के मदीने ऐं उनजे आसपास। अब उहा सरज़मीन में रहंदड़ उहे बि त अरब हा न। पोइ सवलो तरीक़ो इहो हो त अल्लाह कुरान खे मोकिले हा कंहिं फ़रिश्ते जे हथ में ॾिया, जिब्रील वञी करे फलाणे जबल ते ही कुरान रखी आहे। पोइ हिकिड़ो आवाज़ ॿुधे सभिनी खे, तव्हां त सर अरबी दान आहियो, अरबी में ॼाणियो था, कुरान में अरबी आओ, फलाणे जबल ते पियो अथव, कुरान खणी करे पंहिंजो अमल कयो। सवलो तरीक़ो इहो हुयो न, नबी अचण जी कहिड़ी ज़रूरत आहे, नबी छो आयो? कुरान अरबी आहे, जेके उन इलाके में जाते कुरान नाज़िल थियो आहे उहे अरबी ज़बान वारा आहिनि। हिक जाइ ते सॼो कुरान के जबल ते अची नाज़िल थिया, बस ऐलान थिया वञी पढ़ी करो, पढ़ो त असां अरबी ॼाणींदा रहो।
अल्लाह चो न इन से हिदायत तक न मिलती ये वही सीधो ता कुरान जबल मां खणी करे पढ़ो हिदायत न मिलदव अल्लाह कुरान के अंदर पेश कया ने टे नमूना अब हमारे ख्याल के न त मां तकीर बंद कर को हेडी तोरी से को होरी तोरी टे नमूना अल्लाह कुरान में जिक्र किया ओ ये टिनी वाला नमूना ता इख्तियार कयो पोता नेक थिंदो पोता जो माशरो भी सही टे नमूना टे अल्लाह टे कुरान में बयान किया या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैना यदयिल्लाहि व रसूलिही वत्तकुल्लाह इन्नल्लाह समीउन अलीम मां अल्लाह एरा कुरान मोकलियो मां ओदा हिकड़ो पेरो नमूनो पंहिंजो मोहम्मद करीम मोकलियो मां छा हेरा कुरान मोकलियो मां हेरा पंहिंजो महबूब मुस्तफा मोकलियो मां या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैना यदयिल्लाहि व रसूलिही ओ मोमिनो हाणे मां अल्लाह जे हुक्म खां अॻिते न निकिरजो मुंहिंजे पाक मोहम्मद करीम जे नमूने खां अॻिते वधी न वञो वत्तकुल्लाह अल्लाह जो खौफ कयो अल्लाह जो खौफ कयो इन्नल्लाह समीउन अलीम मां अल्लाह तव्हांजी गुफ्तगू खे भी ॿुधंदड़ तव्हांजे अहवाल खे ॿुधंदड़ तव्हांजे दिलनि जे अंदर तव्हांजे राज़नि खे भी ॼाणींदड़ माला नमूनो मोकिलियो मां उहोई तरीक़ो इख्तियार कयो इहे शादियूं कयो जे मुंहिंजे महबूब मुस्तफा कयूं इहे ॻोठ जे अंदर गॾिजी ज़िंदगी गुज़ारियो जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा ज़िंदगी गुज़ारी इहे औलाद खे हलायो जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा ज़िंदगी गुज़ारी इहे वापार कयो जे मुंहिंजे महबूब मुस्तफा कयो इहे अखलाक धारियो जीअं मुंहिंजे महबूब मुस्तफा जा अखलाक मां अल्लाह उहो नमूनो करे मोकिलियो मां ओ दुनिया वारो जेकॾहिं दुनिया जी शइ उन नमूने खां 19 जो फ़र्क़ थी वई थोरो फ़र्क़ थी वई क़बूल न कने मां अल्लाह भी चवां थो जेकॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफा जी ज़िंदगी खां मुंहिंजे महबूब मुस्तफा जे नमूने खां थोरो हेॾे होॾे थी वियो भले तव्हांजी निमाज़ हुजे भले तव्हांजा रोज़ा हुजन भले तव्हांजी इबादत हुजे जेकॾहिं मुंहिंजे महबूब मुस्तफा जे नमूने खां कुझु हेॾे होॾे थी वियो क़बूल न कंदो मां या मूंखे ख़बर आहे इहा आयत नाज़िल कहिड़े वक़्त में थी कहिड़े वक़्त में नाज़िल थी वक़्त कुशादो हुजे त मां शरत तोखे इन हिकिड़ी ॿिनि आयतनि जी तफ़सीर ॿुधायां बनु तमीम जो वफादार तमीम हिकिड़ी कौम जो नालो जी महर जतोई कौम बनु तमीम कौम जो वफादार एक टोलो एक जमात मुझे हुजूर जी खिदमत में आया दीन सिखण आया मसला सिखण आया मुझे हुजूर मसाइल समझाए करे पो उनी जमात मां हिकड़े खे अमीर बनाईदा दिसदा वधिक समझदार ये वधिक समझदार बाबा तू हाणे इन जो अमीर आ इनके मसला भी समझाए मूसा राब्ते में मिले वरी ये मसला याद थी वञन वरी पे बिया अचो वरी बिया मसला समझाए हिकड़े खे अमीर मुंतखब कंदा एरा बनु तमीम जो वफद बनु तमीम कौम जा मानू मुझे हुजूर जी खिदमत में आया मुझे साईं दीन जा मसाइल समझाया दीन जा अहकाम समझाया हजरत अबू बकर मौजूद हजरत उमर मौजूद ब्या सहाबा मौजूद हजरत अबू बकर हजरत उमर के चवन लगा होया होया चवन लगा उमर छा तो समझे हुजूर इन
इनी वफद मां हुजूर इनी बनु तमीम जे टोले मां केड़े के अमीर बनाएंदा तुझो केड़ो ख्याल आ मात अबू बकर ये समझा थो कि हुजूर अमीर बनाएंदा काका बिन माबद जो नालो काका बिन माबद हुजूर इनी के अमीर बनाएंदा छो ते इहो वधीक समझदार नजर थो अचे हजरत उमर होया गणायन लगा अबू बकर मुझो ख्याल ही आ कि हुजूर जेकरे इन जो वडो बनाएंदा हुजूर जेकरे इन जो अगवान बनाएंदा ता हजरत अकरा बिन हारिस इननमा वधीक समझदार थो नजर अचे मुझो ख्याल ही आ कि हुजूर उनके अमीर बनाएंदा हुजूर के खबर ना आई अबू बकर पंहिंजे ख्याल सां एक पंहिंजो रायो पेश कयई हजरत उमर पंहिंजे ख्याल सां एक पंहिंजो रायो पेश कयई हुजूर के का खबर ना आहे एदा अल्लाह जो कुरान नाज़िल थी वयो गाल भी सिर्फ एतरी आहे वधी गाल ना है बस पर जे पान में थोड़ो सोचो का वरी गाल भी काने कवरी गाल भी काने हजरत अबू बकर को हुजूर जे सामो या गाल न कई पांजे पान में यार मुझो ख्याल या तो हुजूर फिलाने के वडो बनाईंदा वधी समझदार अगर उमर चुप मुझो ख्याल या तो फलानो अकरा बिन हाबिस अब इनमें का खराबी आए पर हेरा अल्लाह जो कुरान नाज़िल थो अल्लाह फरमाओ या अय्युहल्लज़ीना आमनू ला तुक़द्दिमू बैना यदयिल्लाहि व रसूलिही ओ ईमान वारो ओ मोमिनो ओ मुझे हुजूर जा सहाबियो ओ अबू बकर ओ उमर पंहिंजो एतिरो रायो छो इस्तेमाल कई मुझे हुजूर का पुछो ही कौन मुझे महबूब मुस्तफा का पुछो ही कौन पांजी दिल में इतरो ख्याल छो आ गई कि हुजूर फलाने के अमीर बनाएंदा ओ उमर तुझी दिल में यो ख्याल छो आयो कि हुजूर फलाने के अमीर बनाएंदा इतरो रायो छो पेश कयो जने मुझो महबूब मुस्तफा भी मौजूद है इतरो रायो छो पेश कयो या अय्युहल्लज़ीना आमनू बुधो लफ्ज़ मुसलमानो कुरान जा लफ्ज़ बुधो एतरी गाल ते अल्लाह जा के दा वडा लफ्ज़ अची वया अल्लाह फरमा ओ मोमिनो ला तुक़द्दिमू बैना यदयिल्लाहि व रसूलिही खबरदार मुझे महबूब का अगते निकली ना हलो मुझे महबूब का पुछी पुछी जिंदगी गुजारो ये एतरी गाल भी छो कयो मां अल्लाह जवाब तो वत्तकुल्लाह मां अल्लाह जो खौफ कयो मुझे महबूब मुस्तफा वारे नमूने खां अगते न वधी वञो ओ अबू बकर बुध ओ उमर बुध इन्नल्लाह समीउन अलीम तहां तो होया गलाया हो मुझे महबूब मुस्तफा के तो खबर नहीं पर मां अल्लाह हो आया के समी भी आया तो अलीम भी आया और होया गलाया हो पर मां अल्लाह बुधी रहो हो जेको दिल में ख्याल होया मां अल्लाह जाने रहो मुझे महबूब मुस्तफा जे नमूने का एतरो भी अगते छो वधी हलियो गाल भी सिर्फ एतरी आहे आने मुसलमान तू सोच सोचण जी गाल थी सोचण जो मकाम थी फिक्र कर ए तो असांजी जिंदगी शादियों पंहिंजी मर्जी सां ग़मियूं पंहिंजी मर्जी सां तो असांजो पूरी उथणी घुमणी पंहिंजी मर्जी सां बिरादरनि जा मसला पंहिंजी मर्जी सां पंहिंजी जिंदगी गुज़ारण जा मसला पंहिंजी मर्जी सां अबू बकर एतिरो रायो थो पेश करे उमर एतिरो तो रायो पेश करे अल्लाह जो कुरान नाज़िल थियो एतरो भी न कयो जो मुझो महबूब मुस्तफा जने चवे तो पो गलायो जने मुझो महबूब मुस्तफा चवे तो पो कयो तू तो सब बंदी टोड़ी वेठा ये तो थोड़ी गाल वो था बंदी टोड़ी वेठा
ओ मुसलमान कुरान पढ़ तो खबर पड़ी एडा टे सहाबा है टे सहाबी पान में कर बैठा है के चरिया मजलिसा ओ जे तू असा उता कम ते वेंदा खबर तो उता कम में बतो असा जा 2 घंटा 5 घंटा की गुजरदा है केड़ी कचहरी में गुजरदा है ये भी तो उलमा कह दिया वक्त जो मिनट मिनट इन्हीं जी भी पूछा थी नी तो इहो तू काथे गुजारी केड़े कम में गुजारी ये भी तो उलमा बुधायो कुरान पढ़ी करे ओ मुझा महबूब मुझन मानन खे बुधाए मा यल्फिदु मिन कौलिन इल्ला लदैहि रकीबुन अतीद। अल्लाह फरमा तुझी ज़बान मां ओ इंसान तू कचहरी कंदो तो महफिल कंदो तुझी ज़बान मां जेको लफ्ज़ निकरदो मां अल्लाह वट महफूज़ थी अहसाहुल्लाह व नसू वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। तू गुफ्तगू कंदो तो के विसरी वेंदो तू पंहिंजा अमाल कंदो ओ इंसान तो के विसरी वेंदा आहिनि पर मां अल्लाह तुंहिंजा लफ़्ज़ गणे गणे रखंदो आसा जी माना या इन छड़ो मां महफूज कंदो अहसाहुल्लाह व नसूहु वल्लाहु अला कुल्लि शैइन शहीद। तोखे गुफ्तगू विसरी वई तोखे अमाल विसरी वया 10 साल पहला छा कई अज याद नथी 15 साल पहला छा कई अज तोखे याद ना है 20 साल पहला फला तारीख में उन्हीं तारीख जी रात में छा कई उन्हीं ॾींह जे शाम में छा कई तोखे विसरी वयो इंसान पर याद रख जाए अहसाहुल्लाह मां अल्लाह तुझे हर एक गुफ्तार के एक गाल के तुझे एक अमल के मां अल्लाह पान वट गड़े गड़े रखी छड़ियो के चारी कयो तो दीनी गाली कयो सच्चाई जी गाली कयो खोलियो न कयो गिलाऊ न कयो। टे सहाबा पान में कचहरी करे रहा है तवज्जो कर केड़ी सोचा एक सहाबी चंदो पियो यार गाल तो बुधो इमामुल अंबिया महबूब मुस्तफा के कद गफरल्लाहु लहू मा तक़द्दम मिन ज़ंबिही व मा तअख़रा। वो 3 सहाबा जी कचहरी तो बुधाए बुध एक सहाबी चौंदो पिया यार गाल बुध इमाम अंबिया तो जिंजल अल्लाह कुरान में ऐलान कयो महबूब मुस्तफा गुनाहन का पाक गुनाहन का मासूम यार असा त नबी ना हो असा जो हाल छा थींदो क़यामत में असा जो हाल छा थींदो अल्लाह राजी की थींदो तंहिं करे असा के मेहनत वधी करणी महबूब मुस्तफा त नबी महबूब मुस्तफा बख्शल बख्शल महबूब मुस्तफा गुनाहन का पाक यार मां पंहिंजे रब खे राज़ी करण जे लाइ अज मां ही वाइदो करे रहियो आहियां ओ सहाबी चवंदो पियो अज मां ही वाइदो करे रहियो आहियां अज खां बाद में पूरी जिंदगी में रात जो निंड न कंदम रात जो भी इबादत कंदम पूरी रात इबादत कंदम पूरी रात निंड न कंदम पर एक ॾींहं जी ॻाल्हि नथो कयां महीने जी ॻाल्हि नथो कयां साल जी ॻाल्हि नथो कयां अज मां वाइदो करे रहियो आहियां पूरी जिंदगी रात जो इबादत ही इबादत कंदम मन अल्लाह राज़ी थी पवे फिक्री बात अल्लाह की राज़ी थी
हेरा एक सहाबी इहो लफ्ज़ चई करे खामोश तो हेरा गर्व दर बो सहाबी चवण लगो यार तू भी ते एक वायदो कर रहे हो आज मां भी ते एक वायदो कर रहे हो के मन अल्लाह राजी थी पवे मन अल्लाह राजी थी पवे आज मां ही वायदो कर रहे हो के आज खां बाद में हर दी रोज़े सारा दम हर दी रोज़े सारा दम रमजान जा भी रोजा त नफली भी रोजा पूरी जिंदगी 10 जिंदगी मिली 20 जिंदगी मिली है बाकी केतरी भी जिंदगी होंदी है आज मां वायदो कर रहे हो कि पूरी जिंदगी 30 जो रोजा में गुजारींदम मन मुख अल्लाह राजी थी पवे भई असां कुछ कयो तो अल्लाह राजी साबी फकिरा या भी तव्हांखे ख़बर आहे त सहाबी जे हुजूर जे चेहरे जी ज़ियारत की तो थी छा वियो उहा बि तोखे ख़बर आहे एॾे मक़ाम वारो हेरा थियो सहाबी चवंदो आहे यार अज मां ही एक वायदो कर रहियो आहियां अज मां ही वायदो कर रहियो आहियां कि मां शादी न कंदम निकाह न कंदम जे शादी कयां त घर जा ॿार मथे ते अची वेंदा औलाद थींदी औलाद जे फिक्र में घर जे फिक्र में लगी वेंदम अल्लाह जी इबादत न थी सकदी तंहिं करे ना शादी कंदम न मूंखे औलाद हूंदी रात ॾींहुं अल्लाह इबादत कंदम मां इनी करे यो अज वायदो कर रहियो आहियां कि मन अल्लाह राजी थी वञे टे सहाबी इहा ॻाल्हि कई टई सहाबी गुफ्तगू कर रहिया आहिनि एॾा मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा खे ख़बर पई टई सहाबी परेशान आहिनि हिकिड़े सहाबी ही लफ़्ज़ चया आहिनि ॿिए सहाबी ही लफ़्ज़ चया आहिनि टे सहाबी ही लफ़्ज़ चया आहिनि मुंहिंजे इमामुल अंबिया टिनी सहाबा खे घुराए करे पान फरमायो ओ फला साहबी तू ही लफ्ज़ चया जी मुझा साईं लफ्ज़ चया से मवाक़े चवा रात जलाए भाई बादे फला साहबी तू ये लफ्ज़ चया कि मां रोज़न में गुजारींदम सही वाक़ई लफ्ज़ चया ओ साहबी तू ये लफ्ज़ चया कि शादी न कंदम निकाह न कंदम साईं मां ये लफ्ज़ चया मुझे महबूब मुस्तफ़ा फरमायो ओ हुसैन बेली वारो बुधो मुझे इमामुल अंबिया फरमायो ओ साहब बुधो लक़द खान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना लक़द कान लकुम फी रसूलिल्लाह उसवतुन हसना ओ मुंहिंजा साहब तहांजी इबादत तरह इबादत थींदव तहांजी नेकी तरह नेकी थींदव तहांजी कामयाबी तरह कामयाबी थींदव जॾहिं मां महबूब मुस्तफ़ा जे नमूने ते हूंदी ओ मुझा सहाबी तू चौंदो पियो ये ख्याल कर ये बेपसंद माने मुझे साईं साहबा सा कचहरी हली रे बुद्ध मुझे साईं फरमा मुझा सहाबी तू चयो मां रात जो निंड न कंदम बीही करे इबादत कंदम ओ मुझा सहाबी बुद्ध मात मोहम्मद करीम हुआ रात जो उठी इबादत भी कंदो वरी रात जे कुछ हिस्से में आराम भी कंदो वरी कुछ उठी करे इबादत कंदो वरी मां कुछ आराम कंदो ओ मुझा साहबी तू भी बुध मां नबी करे रोजा रखनो करे बाबा पंज दी रोजा न रखनो नफली रोजा करे रखा त करे न रखा रमजान जो रोजा रखा अलावा करे रोजा रखा त करे न रखा ओ मुझा साहबी तू भी बुध तू चंदो निकाह न कंदो शादी न कंदो मता औलाद थी पवे ए अल्लाह जी इबादत न थी सके ओ मुझा साहबी बुधी चल मां नबी निकाह कया मां नबी शादी कयूं मां नबी के औलाद पंहिंजा घर जा भी हक अदा करे रहियो आहियां पंहिंजी औलाद जा भी हक अदा करे रहियो आहियां अल्लाह जी भी इबादत करे रहियो आहियां ऐं मुंहिंजा साहब ॿुधो इहे पंहिंजा राया न ॾियो इहे पंहिंजा ख़्याल पेश न कयो भल इबादत जी ॻाल्हि कयो भल नेकी जी ॻाल्हि कयो पर पंहिंजे ख़्याल वारी न कयो मां नबी चवां थो इन्ना लिनफ्सिका अलैका
अलैका हक्कन व इन्ना लिआइनिका अलैका हक्कन व इन्ना लिज़ौजिका अलैका हक्कन व इन्ना लिज़ैफिका अलैका हक्कन। सुनी मौके ते ये लफ्ज़ फरमाया, ये लफ्ज़ जी माना छा ऐ मुंजा ठई साहब बुधो इन्नल नफ्सिका अलैका हक्कन, इन नफ्स जा भी हक थव, इन नफ्स जा केड़ा हक कुरान का उलमा का बुधी करे पांजे नफ्स जा भी हक अदा कयो। व इन्नल ऐनिका अलैका हक्कन, और मुंजा साहब बुधो इन अखन जा भी हक थव, ये भी उलमा कुरान का पुछी करे ओए अखन जा हक अदा कयो। व इन्ना लिज़ौजिका अलैका हक्कन, शादियों कयो निकाह कयो घर वारन जा भी हक लियो औलाद जा भी हक लियो। खबर पइजी वने तहां में मुसलमानी केतरी है। व इन्ना लिज़ैफिका अलैका हक्कन, जने मेहमान अची वने मेहमान जा भी हक अदा कयो। मां नबी जे तरीके में भलाई थव। हालांकि गाल तो इबादत जी कई टिनी साहब का चोरी जी गाल हुई बुधायो का जेड़े जी एकड़ो तो जमा राजे इबादत कर ज़ाहिर में चुना सी इबादत ही इबादत तो बस पो इने में केड़ी खराबी है ओचे सजी रात इबादत करना बे तुचे मा रोजा ही रोजा रखना वाह सुभान अल्लाह इबादत एकड़ो तो चे मायरी कुर्बानी नींदम शादी निकाह औलाद जी खुशी सब छडींदम कुछ भी ना इन करे तो अल्लाह जी रातनी इबादत कया ज़ाहिर में कुछ भी कोने भली गाला पर थोड़ो फर्क थियो अब घणो फर्क उन्हें भी है जो चुनाव पाने में थोड़ो फर्क केड़ो के अल्लाह जे नबी फरमायो हर रात जो उठ इबादत कर वरी कुछ आराम कर वरी उठी इबादत कर वरी कुछ आराम कर कुछ फर्क थियो और रोजेदार पंजरी रोजा रख दहरी रोजा रख पर कने रोजो नफली छड़े रे ताकि तुझे नफ्स के भी तकलीफ न पहुंचे चोते इन्नल नफ्सिका अलैका हक्कन इन नफ्स जो भी हक तव जे टे सहाबी चाहो तो उन्हीं जी जाहिर में का खराबी नहीं पर थोड़ो फर्क हो फर्क यो हो तो मां नबी निकाह कया तू निकाह न करे मां नबी शादी कया तू न करे मां नबी औलाद की खिदमत कया तू न करे और तो इंसान तो के केड़ी खबर के अल्लाह जो नबी फरमाइंदो आ तू तो चोंदो औलाद तंग क्यों आ तू चोंदो औलाद तंग क्यों आ एदा अल्लाह जो नबी फरमाइंदो आ मन मानी बतुलिया बिसलो सुबनातिन व अखवातिन अल्लाह जो नबी फरमाइंदो आ जंखे अल्लाह ट्रे न्याणियों दिनो या जंखे अल्लाह ट्रे भेनरो दिनो यो वडो भाव तिन भेनरन जी खिदमत कंदो रहो हेनो अबो अमो तिन न्याणन जी खिदमत कंदा रहा मुझे इमामुल अंबिया फरमाओ जने इनी जी अख बूटी वफात करे लैस बैनहु व बैनल जन्नति इल्लल मौत ओ बुधो मुझे इमामुल अंबिया जा लफ्ज़ पार फरमाया यो शख्स जो को टिन न्याणन जी खिदमत करे रहो ओ भाव जो को टिन न्याणन जी खिदमत करे रहो मुझे इमामुल अंबिया फरमायो इनी जे ऐ जन्नत जे विच में वणन में रुकावट सिर्फ मौत थस बस मौत ईंदी वेंदस जन्नत में पहुंचदो वेंदो हां ये वाले चले अरे छाजे में बस धी जमिया बस अदा ठीक माशाल्लाह माशाल्लाह अदा या भी रहमत मथो 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 दिल में छा पुत्र थे या पक थस जिन पुत्र वडो थींदो त बस वडो फरमा बरदार थींदस या भी पक थस कि बनजी पई नेक साले को आयस को सीने के अंदर अल्लाह जो कुरान तो अब्बो भी समझ गई न तो मता माइट भी न समझ एकड़ो पे पुत्र जवे पीके के जाते ओ ऑफिस में वो पीके कमकार सो गुजर क्यों वाला तो थोरो ही कम चई वणा
बाबा आज तो मुझे लाइ जुल्म करे मुझे लाइ कहर करे छा आए छो हिन सभिनी ॾिठो त हिन जो पीउ आहे कहर करे छो छो तो उनकी तालीम अंग्रेजी तालीम कुरान वाली कुरान जी तालीम में हयात हो कुरान जी तालीम में अकल खुदा जी कसम तू असा इन माशरे में माल में जो ना हो तो बाबा चरिया मौलवी चरिया ये सूफी चरिया है पर अल्लाह जो कसम खणी करे चवा तो ॾिसण में तो चरिया थो पर वॾा सियाणा थो पर अल्लाह जो कुरान तो जो त नेक माण्हू सियाणो अरे हिकड़ो तू कंहिंखे चवे सियाणो फिलानो से जो पुट थस न फिलानो अब हाजी साहब के घणा पुट न चला हेतरा थस भला अथस को कम वारो चाहियो से जो वडो वडो तो मेरी वो कुछ न कुछ मेरी आए कम वारो बाकी वो तो से वो सूफी थियो त दाढ़ी रखियो त बस मस्जिद जी बुहारी मस्जिद जी खिदमत बस हिकड़ो मेरी कुछ साहिटड़ो अथस मेरी कुछ न कुछ चंगड़ो आए हां वो मेरी उथण वेहण वारो आहे चोरन सां यारी अथस लुचन सां यारी अथस जेके ज़ालिम भोता रहणा उन जी जुती भी खणदो आ ऐं कूड़ी भी हणदो आ बदमाशी भी कंदो आ तो इहो मेरी हाजी साहब जे पोयो कुछ मेरी सोजरो अथस हो जेका नंढा अथस ओ त ये मुला चरिया कुरान जी तालीम औलाद खे न ॾियारींदो त पोइ ईअं थींदो खुदा जो नालो थो कुरान जी तालीम ॾियारियो त कम अज कम औलाद अबो तो सॾेव मता या औलाद तोखे कुरान जी तालीम ॾियारे मता तोखे ये दुनिया में भी कम अचे आखिरत में तो कमी ईंदई पर दुनिया में भी कम ईंदई जेकर औलाद साल थी पई तेरे मदरसा में छॾियो छो जे साईं सुबह जी भी पढ़ाई शाम जो भी पढ़ाई रात जो भी पढ़ाई खाधो पीतो भी सादो वरी जो थोड़ी कावड़ थे तो बाबा ठगा उस्ताद जो चंबो अबा ही इल्म तो आहे उहो जेको ईंदो ई दुखन सां आहे ये इल्म सुखन सां न ईंदो आहे याद रखजाए इल्म सुख सां न ईंदो आहे ईंदो ई न आहे तो जो दलील है तू चौने छा मुझे दलील ही हुआ जेकर ही इल्म सुख वारन मानन के नाजिक मानन के अचे हा तो पे हिन कुरान जा पढ़दड़ तो के वडेरन जी औलाद मिले हा मालदारन जी औलाद मिले हा हां तो मदरसन में सर्वे करे मदरसन में हलियो वञ तो उते दिस तो के इन मजदूरन हारन गरीबन मिस्किनन जा औलाद ओ तो के कुरान जी पढ़दड़ तो के नजर ईंदा मालूम थो लेकिन नाज़िक मिजाज न वो ही कुरान पढ़ी न सके ये कुरान आयो इब्तिदा का वठी करे उखर जेको चवे मुझे पुट के उस्ताद चंबो भी न हणे जेको चवे त मुंजा साईं हां मुंजा रे पुट साईं लाडला और हिन जे वरी बुहारी तो बोल सब ॾियारे मुझा पुट से हेड़ा हिन खां वरी जेको साईं फलाणे उस्ताद वरी हेड़ा कम तो करे मुंजो पुट वरी मथे ते ई थाल खणी करे घर घर ते वञी करे सी मानी वठे हाणे छो इलाज करे मुखा तारीख वरतव तारीख भी वरतव फोनियूं भी मथा फोनियूं इलाज न मथा में इलाज से अचो अचो ऐं ताके खबर आहे त मां अल्लाह जो कुरान सामू मां बचपन में मथे ते थाल खणी मानियूं वठी वठी पढ़ियो मदरसा अल्लाह जो कुरान सामू अरे ये जेके पेरन में जुती भी करे आहे त करे कोने मुझी तालबी जे जमाने जो मता समझो त ही का भाई अल्लाह जे कुरान जी मजलिस मां बुधाया एकड़ो जोड़ो कपड़न जो जेकर उनी के अंदर बंद करे आई के गुसल खाने में उनी के धोए न पूरे वरी है आलो पाए या का कपड़ो गोर जो बदे बाहर रखी जने सुके त पाए इनी हाल जे अंदर इनी दुखन जे अंदर अल्लाह जो कसम इहो इल्म कुरान जो पढ़ी करे हाने मत वट अची के हिते पहुतो जेको तो कुरान बुधाए तुझे मुझे औलाद की तकलीफ ना आचे
एडो खजानो हुननि खे मिले ऐं उनखे कोई दुख बि न थिए। हिकिड़ो गुलाब जो गुल थो पटे त हथनि में कंडा था लॻनि, तकलीफ़ सां हिकिड़ो गुल थो पटे। अरे हेॾो तोखे गुलाबनि जो सरदार, सोननि जो सरदार, खजानो हेॾो जेको तुंहिंजे सीने में अचे, तुंहिंजे बचे जे सीने में अचे, तूं त खे तकलीफ़ ई न अचे। केॾी तो असांजी बेअक़ली आहे। उस्ताद तुंहिंजे बचे खे तुंहिंजे साम्हूं वठी करे कुटे तूं ख़ुशि थी। उस्ताद तालिब खे चए पियो पुट हेरे दा मां पढ़ाईंदो आहियां, मूं वटि पढ़ंदा आहिनि उहे तालिब जेके आख़िरी साल पटको ॿधी करे निकिरंदा आहिनि। अब ॻाल्हि ॿुधो थोरो सम्झायां। जेके 10 साल पढ़ी करे उनजो आख़िरी साल हूंदो आहे, हाणे पटको ॿधी करे आलिम थी निकिरण वारा आहिनि। बाबा जंहिंखे 6 महीना बाक़ी, 7 महीना बाक़ी, 2 महीना बाक़ी, पोइ मां जॾहिं ख़िदमत कराईंदो आहियां, कोशिशि कंदो आहियां उन्हनि खे बाबा मुंहिंजी कमर खे ॿुहारी ॾियो। ताल ॿिया बि खोड़नि नंढा नंढा वॾा वॾा, ओ जेके हाणे महीने खां पोइ पटको ॿधंदा, महीने खां पोइ हाणे ये आलिम थींदा। अरे वाह रे उनखे सर के कमरे जी ॿुहारी करे ॼाणी वञ। ॿिया बि आहिनि उनखे सर के चवंदो आहे मुंहिंजो चंपल पिया आहिनि, कपिड़ो खणी इनखे साफ़ कर, ताकि आलिम थी निकिरे थो इनखे ख़बर पवे त इल्म ईंदो आहे मदरसे जी ख़िदमत सां, उस्ताद जी ख़िदमत सां। जंहिं उस्ताद जी ख़िदमत न कई, जंहिं मदरसे जी ख़िदमत न कई, उनखे इल्म आङूठो ईंदो। और उस्ताद जी ख़िदमत में छा तरबे, उस्ताद तो सर करे तालिब खे चए थो ये जुती दिखाण, मांखे ॾेखार जुती छॾबी कीअं आहे। त तालिब हिकिड़े छा कयो, जुती खणी जुती जो तरो तरे सां मिलाए हीअं करण लॻो। चई पुट हाणे मूंखे ॿुधाए, जेकर मां तोखे ख़िदमत न वठां तोखे जुती जे छंडण जो तरीक़ो बि नथो अचे। पुट जुती हीअं छॾबी आहे, हीअं वठी जुती जा हीअं किनारा करे ॿई तरा हेठि करे हीअं करे हे पुट हाणे जुती हीअं छॾबी थी। हाणे ॾिस मिटी हेठि वई न, हाणे तूं हीअं करे हीअं पियो करे अञा मिटी उथारे पियो। जो उस्ताद जी ख़िदमत कंदे तोखे इहा बि ख़बर न पवंदी जुती कीअं साफ़ कबी आहे। तो असांजा ॿार वरी मुसाफ़िरी पे पा वञनि, असां ॿार वञी करे उते वञी करे ख़िदमतूं कर। औलाद खे क़ुरान पढ़ायो ऐं उन्हनि खे इन दीन जे कम जे लाइ ॾुखनि जे लाइ तयार कयो, ॾुखनि जे लाइ तयार कयो। इहे ॾुख में ऐं असांजो तजुर्बो थियो, पंहिंजी ज़िंदगी जो तजुर्बो आहे। उहे ग़रीब तालिब जेके मदरसे जे अंदरि वॾी तकलीफ़ सां पढ़ी आया आहिनि ऐं अल्लाह उन्हनि खे उन इल्म सां एॾो नवाज़ो आहे, ॼण त खोरी में 25 सिर तयार आई। उनजो इल्म अल्लाह उनजे सीननि में एॾो रसख कंदो आहे, एॾो इल्म जे सीननि में मज़बूत कंदो आहे, जेके ॾुख ऐं सदमनि में पढ़ी करे अची करे आलिम। तजुर्बे जी ॻाल्हि। पैगंबर जी ज़ात जो हिकिड़ो नमूनो अथव मुंहिंजे पैगंबर जी। मुंहिंजे हुज़ूर फरमायो मां उस्ताद थी आयो आहियां, मां उस्ताद बणिजी आयो आहियां। तंहिं करे मुंहिंजी उम्मत जे लाइ नमूनो इहो आहे त सभु क़ुरान जा उस्ताद बणिजी वञो। केतिरी ख़ल्क वेठी आहे, केतिरा उस्ताद आहिनि, 2 या 3 उस्ताद जेके क़ुरान शरीफ़ पढ़ाईंदड़ हूंदा। अल्लाह जो नबी चए त मां उस्ताद थी आयो आहियां, मां तव्हांजे लाइ नमूनो बणिजी आयो आहियां। तव्हां क़ुरान पढ़ो ऐं क़ुरान जा सभु उस्ताद बणिजी वञो। हिकिड़ा मदरसनि में उस्ताद, त हिकिड़ा मस्जिदनि में उस्ताद, त हिकिड़ा घर जे अंदरि उस्ताद। पंहिंजी न्याणी खे अटो पढ़ाए वेठो, पंहिंजी न्याणी खे अम्मा पढ़ाए वेठी, पंहिंजी भेण खे अटो पढ़ाए वेठो। पाण फरमायो इन्नमा बुइस्तु मुअल्लिमा, मां नबी उस्ताद थी आयो आहियां। तंहिं करे तव्हां सभु उस्ताद बणिजी वञो। असां चवंदा साईं बसि हिकिड़ो मौलवी रखी छॾींदा, पाण पढ़ाईंदो क़ुरान शरीफ़, बसि असांखे पढ़ण जी ज़रूरत ई कान्हे। दुआ करो अल्लाह ताला तव्हां असांखे सही अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उलमा काफ़ी आहिनि, तंहिं करे मां बसि एतिरनि लफ़्ज़नि में मां पंहिंजी दुआ थो घुरां। दुआ कयो अल्लाह ताला हिते जेके बि प्रोग्राम थियो आहे, जेके बि आया आहिनि, तव्हां इन मां जलसे मां फ़ाइदो वठो ऐं उन मां कुझु हासिल कयो, ताकि जन हिन प्रोग्राम में ख़र्च कया उनजा ख़र्च सजाया थिए। जन महिनत कई महिनत सजाई थिए। हिकिड़ी ॻाल्हि इहा ई सम्झी छॾियो, तव्हां असांजो हीउ माहौल, तव्हां असांजूं बिरादरियूं, तव्हां असांजूं दोस्तियूं, तव्हां असांजी औलाद, इहा सभु जा सभु ठीक थी वञनि, माहौल ठीक थी वञे। मुंहिंजो सिर्फ़ु हिकिड़ो तरीक़ो आहे कि मुंहिंजे हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़िंदगी जो नमूनो इख्तियार कयो।
मां 3 आयतूं खुतबे में पढ़ियूं ऐं अल्लाह फरमायो उन खां बाद में इहो नमूनो थो जो हुजूर जे सहाबा जी जिंदगी वारो नमूनो इख्तियार कयो। 3 आयत पढ़ियूं बाउल आमर मिनकुम अल्लाह कुरान में फरमायो ॿियो 3 नमूनो इख्तियार कयो जेके मुंहिंजनि ॿारनि मां सालिह आलिम अथव उन्हनि जी जिंदगी ॾिसी करे उहा जिंदगी अपनायो। तो असा जेकॾहिं जंहिंखे अल्लाह कुरान में चवे थी ही सैंपल तव ही सालिह उलमा सैंपल तव नमूनो थव तू असा इतराज भी उन्हनि ते कयूं बुग़्ज़ भी उन्हनि का नफ़रत उन्हनि का गिला उन्हनि जी त पोइ पंहिंजे लाइ हिदायत जा दरवाज़ा बंदि कयूं तो पाण जंहिं वाटर मां जंहिं वाह मां असांखे पाणी मिलणो आहे उनजे बुंडे खे बंदि कयो वेठो आहे त अॻिते पाणी किथे मिलंदो। जॾहिं दिलि जे अंदरि उन्हनि जी मोहबत तूं रखी न वेठो आहे त तोखे क़ुरान ते असर की करे। उलमा सां जुड़ी वञो नेक सालिमाननि सां जुड़ी वञो मदरसनि सां जुड़ी वञो औलादनि खे दीन जी तालीम जे पढ़ाइण जे लाइ ॾुखनि ऐं बर्दाश्त करण लाइ तयार रखो ऐं उन्हनि खे दीन जे कमनि जे लाइ वक़्फ़ कयो। अल्लाह ताला तव्हांजे दुनिया जे कमनि खे आसान। वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।